हिंदुस्तान ऐं पूरे विश्व जा बेस्ट शख्सियत जीअं सचिन तेंदुलकर खे क्रिकेट में विसारे नथो सघिजे, अमिताभ बच्चन खे फिल्म इंडस्ट्री में नथो विसारे सघिजे, त तीअं वकालत में असांजे भारत जे सिंधियुनि जी शान दादा राम जेठमलानीअ जो दर्जो, जेके ॿिया बि गेस्ट आहिनि उन्हनि सभिनी जे लाइ अॻियां जे लाइ सिंधी प्रवाह जे तरफ़ां असांजो भाउ मिस्टर बलदेव मतलानी हू तव्हांखे हिन सफ़र लाइ वठी वेंदा। दादा बलदेव। सिंधी प्रवाह तरफ़ां अॼु जे हिन एनुअल अवार्ड उत्सव में अवां तमामु मुअज़्ज़िज़ महिमाननि जो हार्दिक अभिनंदन आहे, स्वागत आहे। सभ खां पहिरीं आउं अर्ज़ु कंदुसि अॼु जी अंजुमन जे सदर दादा राम जेठमलानी साहब, मुख्य मेहमान पहलाज निहालानी साहब, असांजो मेहमान ख़ुसूसी भाउ राम जवराणी, भाउ महेश तेजवाणी ऐं हरदास माखीजा साहब जिन खे, त उन्हनि जे शुभ हथनि खां असीं इहे जोत जलायूं। प्रवाह सिंधी प्रवाह जे तरफ़ां जेको एनुअल अवार्ड उत्सव असीं अॼु मल्हाए रहिया आहियूं, आयोजित करे रहिया आहियूं, मुनइक़िद करे रहिया आहियूं, उन में सभ खां वॾो जेको अवार्ड आहे भारत सिंधी गौरव अवार्ड, असां वटि को सिंधी नज़र अचे थो त दादा राम जेठमलानी साहब जिन खां बहितर शायदि केरु बि नथी सघे। त दादा जी रग रग में सिर्फ़ु सिंधियत वसी रही आहे। दादा जिते बि वञनि था सिर्फ़ु सिंधियत जो पैगाम था ॾियनि। हाणे बि ग्लोबल सिंधी काउंसिल दादा जन जी तरफ़ां ठाहियलु आहे, जंहिंजो प्रेसिडेंट दादा राम जेठमलानी साहब जिन पाण आहिनि ऐं चेयरमैन आहिनि असांजा भाउ राम जवरानी साहब जिन। उन जे तरफ़ां वर्ल्ड ओवर ग्लोबल लेवल ते आलमी सतह ते असांजी ॿोली, असांजो अदब, असांजी सकाफ़त, असांजी तहज़ीब, असांजूं रिवायतूं, असांजी परंपराऊं, उन्हनि खे प्रमोशन ॾियण जे लाइ इहा ग्लोबल सिंधी काउंसिल वजूद में आयल आहे। त सभ खां पहिरीं असीं पंहिंजे दादा राम जेठमलानी साहब जन जो भारत सिंधी गौरव अवार्ड सां सन्मान करणु चाहींदासीं। सच ते हुजूं त असांजी ॿेड़ी कॾहिं बि लुले लमी सघे थी, पर मंज़िल उनखे पहुचंदी आहे। भाउ पहलाज निहालाणी हुनजो जीअरो जाॻंदो मिसाल आहे। असांखे साईं पहलाज निहालाणी त असीं अॼु जी अंजुमन में पंहिंजे मुख्य महिमान इंडियन ड्रीम्स एंड सपोर्ट जी चेयरमैन राम पहलाज निहालाणी साहब जो सन्मान था कयूं। पंहिंजे मुख्य
अॼु जी अंजुमन जो महिमान ख़ुसूसी असांजो भाउ राम जवरानी साहब। राम जवरानी साहब जिन जी रत जे फुड़े फुड़े में सिर्फ़ सिंधियत गर्दिश कंदी आहे। कालबा देवी में टेक्सटाइल जो बिज़नेस कंदे पहिरियों हुन पंहिंजो पाण खे फल हिंदुस्तान जी नेशनल लैंग्वेज हिंदीअ सां जोड़े रखियो, पर 80s वारे वक़्त खां अञा बि चवां 70s वारे वक़्त खां हुन जल्दी पंहिंजो पाण खे सिंधियत ॾांहुं राग़िब कयो ऐं पोइ त सिंधी अदब जे फैलाव लाइ, ख़ासि करे सिंधी सकाफ़त ऐं संस्कृतीअ जे फैलाव लाइ जेके राम जवरानी जूं कोशिशूं आहिनि से बेमिसाल आहिनि, अमट आहिनि। सिंधी रिवायत अॼु बि साईं राम जेठमलानी साहब जिन जी सदारत हेठि असांजी ग्लोबल सिंधी काउंसिल जेका हले थी पई उनजो चेयरमैन को ॿियो न पर राम जवरानी आहे। सहयोग फाउंडेशन जे ॾाढो वॾो कमु कंदी रही आहे। त तव्हां ॾिठो हूंदो सहयोग फाउंडेशन चौक खार में, खार जीमखाना जे ॿाहिरां, या रत्नागिरी जे पासे ते सहयोग कोस्टल वॾी हिकिड़ी बीच आहे, उहो इहे सभु राम जवरानी साहब जिन खे ख़िदमात खे ख़राज हक़ीक़त ॾियण जे लाइ गवर्नमेंट तरफ़ां इहे नाला रखियल आहिनि। त साईं असीं अॼु जी अंजुमन में गौरव अवार्ड था तव्हांखे ॾियणु चाहियूं। अॼु जी अंजुमन जे सदर दादा राम जेठमलानी साहब खे। महेश तेजवानी साहब बाय प्रोफेशन ॾाढी वॾी चार्टर्ड अकाउंटेंट कंपनी जा चीफ आहिनि खार में। महेश तेजवानी सिंधियत सां एॾो त जुड़ियल आहे जो अॼु खां ॿ ॾहाका गुज़रिया खां मां दादा झमटमल वाधवानी साहब जिन जी सोबत में आयुसि। प्रवाह संस्था तरफ़ां तव्हांजो हार्दिक अभिनंदन था करियूं ऐं मेमेंटो था ॾियूं। मां अर्ज़ु कंदुसि दादा राम जेठमलानी साहब त उन्हनि जी शोभतनि खां बि मेमेंटो। अंजुमन में हिन मंच तां प्रवाह संस्था तरफ़ां भाउ हरदास माखीजा साहब जिन खे मेमेंटो था ॾियणु चाहियूं। मां अर्ज़ु कंदुसि अॼु जी अंजुमन जे सदर जनाब राम। Welcome Suresh Peshwani ji to please come and receive this award. Please don't do that. Please come forward. Mrs. Jyotika Malkani on the dais to receive the award. Sir also wants to speak a few words in Sindhi for ma'am. हाँ, थैंक यू। मैंने वजन जमाया है तो वह भेण ज्योतिका मलकानी है। ॾाढो डिसिप्लिन, सोशल वर्क, एक्स कॉर्पोरेटर एंड डायरेक्टर एक्स डायरेक्टर तमाम संस्थाओं सां जुड़ियल एंड वेरी सोशल एंड पॉजिटिव पर्सन, पॉजिटिव एटीट्यूड। केर बि हिननि जे ऑफिस में अचे त हमेशह ज्योतिका खे यादि कंदो वेंदो आहे, पंहिंजे दिलि में जोत ॿारे रखंदो। जॾहिं जॾहिं दादा जो नालो मुंहिंजे ज़हन में ईंदो आहे त हिकिड़े संत जो प्रवचन मूंखे यादि अची वेंदो आहे। हिकिड़ो महात्मा हो, उते सिंधु नगर में अची करे प्रवचन कयो हुई त भई जॾहिं समुद्र मंथन थियो तॾहिं हिकिड़े पासे विष निकितो ऐं हिकिड़े पासे अमृत निकितो। विश्व जी देवी देवताऊं सभु पी विया अमृत, बाक़ी वञी विष बचियो। त मां ने ॾिठो भई हेॾो समुद्र मां विष निकितो आहे, आख़िर इहे जो कंहिंजे हथ चढ़ी वञे मखलूकात ते, इंसान ज़ात जे, ॿियनि जे, टिनि जे, त सभु मरी वेंदा, ख़तम थी वेंदा। इन महादेव पृथ्वीअ खे या उनजे अंदरि जेका बि लाइफ आहे उनखे सेव करण जे लाइ सॼो विष महादेव पाण पी वियो। सृष्टिअ में जेके देवी देवताऊं बीठा ॾिठूं त महादेव सॼे समुद्र जो विष पी वियो आहे।
तंहिंजे करे उनखे नीलकंठ महादेव बि चवंदा आहिनि, हिते उन विश्व अटकाए छॾियो। देवी देवताउनि खे चिंता थी वई, अची महादेव जे साम्हूं बीठा, भई हेॾो तव्हां विष पीतो आहे ऐं सुभाणे तव्हांखे कुझु थी पिया। चई बाबा विष पे मिलाया राम तो हो गया विश्राम। हे राम उहो थो हिन जे नाले मिलाइण सां विष बि अमृत थी वेंदो आहे। हिकिड़ो राम वेठो आहे हिते, ॿियो राम पासे में वेठो अथसि ऐं टियों राम हिननि जे टीम जो दुबई में आहे, राम बख्शाणी साहब। हिननि टिनी जो नालो काथे बि मिलायो त विश्व बि अमृत थी वेंदो आहे। I salute my brother Ram also. अॼु मां जेकॾहिं हिते मेयर जे या एक्स मेयर जे पोजीशन में बीठो आहियां त हुनजो ज़िम्मेदार राम जोराणी अथव, मां न आहियां। शायदि राम खे बि विसरी वई हूंदी ॻाल्हि, पर मां न विसारी अॼु ताईं। He is the man who proposed my form as a candidate in my first election in 1978. Not only that, फॉर्म तो प्रपोज की, पर मूंखे खटाइण जे लाइ अहिड़ी चौकीअ जो ज़ोर लॻाई, उन मुंहिंजे कॉन्स्टिट्यूशन जे जेके अंदरि वोटर आहे, they were under his influence. I was contesting election from his era and he ensured that I am elected ऐं उहा पोइ तंहिंखां पोइ उहा जेका हलंदी आई मुंहिंजो सिलसिलो, ultimately he saw that I am becoming mayor, so all credit goes to you Ram. आखिर में महेश तेजवानी साहब असांजे विवेकानंद जो हेॾो वॾो इंस्टीट्यूट जेको आहे सोसाइटी जो संभालनि था, आई सैल्यूट यू सर ऑल्सो। ऐं मां हिननि शख़्सनि जे लाइ जिन लाइफ में अलाए छा छा न ॾिठो आहे, अलाए केतिरी ऑपोजिशन ॾिठी अथऊं, दादा जेठमलानी हुजे, पॉलिटिक्स में, जुडिशरीअ में, लॉ में, हिते हुते, सोरी सराब जी हुजे, अरुण जेटली साहब हुजे, ए हुजे, बी हुजे, स्वर्गीय राजीव गांधी हुजे, he has faced everyone. Same is the case with Ram Jaurani, same is the case with Prahlad Nihalani also. हिननि जे लाइ हिकिड़ो शेर आख़िर में चवंदुसि त कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी, कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी, सदियों से दुश्मन रहा है दौड़े जा हमारा। ॻाल्हाइण जो जेको अंदाज़ आहे सॼे विश्व में शायदि ई तव्हांखे हिन 93 एज में कंहिंखे ॾिसण अचे। ज़ोरदार ताड़ियुनि सां स्वागत कंदासीं राम जेठमलानी। मैं समझता हूं कि उम्र में कोई भी मुझसे बड़ा तो नजर नहीं आता है। सब मुखे तई नौजवान नजर आता। खुशी जी ॻाल्हि आहे जो 93 वरनि में अॼु सुधी समाज जी हिकिड़ी संस्था ने मुझे यहाँ बुलाया है और मुझे कुछ इनाम दिया है। मैं सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। घर जो ब्राह्मण जेको हूंदो आहे न, उनजी इज़त कान थींदी। पर मां तव्हांजे घर जो ब्राह्मण आहियां ऐं मुंहिंजी अॼु हीअ ताईं इज़त कई आहे, तंहिंजे लाइ मां बहुत बहुत बेहद शुक्रगुज़ार। दोस्तों, मेरा जन्म सिंध देश में हुआ था और सिंध में हमने वो हिंदुइज्म और इस्लाम उनका एक यूनाइटेड फ्रंट बर्पा किया था। That I, as a young Hindu, used to get on Eid day my prizes and whatever the community thought should be given to me. And likewise, Muslim youngsters used to get their new prizes and new acclamations on the day of Deepavali.
जिन्ना साहब ने बहुत कोशिश किया था कि पाकिस्तान के फेवर में सिंध असेंबली से रेजोल्यूशन पास, मगर सिंध असेंबली ने उसको ठुकराया। He could not get the Pakistan resolution passed through the Sindh Assembly. आखिरी जमाने तक अला बख्श सुमरो हमारे सिंध का चीफ मिनिस्टर था, and the Muslim majority in Sindh Assembly would not allow the resolution to be passed. The majority of one. Ultimately, Allah Baksuro was shot dead on the streets of Shikarpur. And the Pakistan resolution was passed in favor of Pakistan, not by the vote of the Sindh Assembly, but by the casting vote of Sir Francis Moody, the British governor of Sindh. बड़े तकलीफ के साथ हमारा सिंधी मुसलमानों का जो लीडर था जीएम सईद साहब, उसने पाकिस्तान को तस्लीम किया और कुछ बरसों के बाद जो उन्होंने ये जुर्म किया था, तो उसकी सिंधी मुसलमान और हिंदियों से उसने माफी लिया, कहा कि मैं भूल किया कि मैंने सिंध के मुसलमानों का कहा कि पाकिस्तान को तस्लीम करो। In his will and testament, he advised the Muslims of Sindh to join India if possible. And he told the Sindh Muslims that if you can't join India, secede from Pakistan under any circumstances. This is the character of Sindhi secularism. मैं जब भी बचा था तो मेरे को I used to receive my due promises and gifts on Eid day, and Muslim children used to receive their gifts on Deepavali. This was the synthesis which we had created of Hinduism and Islam in India. And I am very sorry that the great synthesis of Hinduism and Islam has been forgotten. और आज भी you will be happy and proud to recall that there is a movement going on in the whole world where I am an invited member. Meetings take place in New York and in London and in other places where the Hindus and the Muslims of Pakistan meet together and resolve how to get out of Pakistan. ताड़िन सां उनके वेलकम करूं ऐं उन जा सारी स्पीच जा शब्द असां ॿुधूं। मिस्टर पहलाज नियालानी। एक खुशी थी रही है त अॼु मां पूना में पंहिंजे सिंधी परिवार जे विच में आहियां ऐं सिंधी परिवार अवार्ड फंक्शन ते अॼु मूंखे लॻे थो त मुंहिंजी पहचान पंहिंजे घर में थी रही आहे, जंहिंजी ज़रूरत कान हुई, पर तव्हांजो जेका आशीर्वाद मूंखे मिली आहे पंहिंजे घर में, त मूंखे लॻे थो उहो मूंखे उत्साह पैदा कंदो मुंहिंजे जीवन में।
त मां अॻियां हली करे कुझु बि जेको अवार्ड हूंदो आहे हिकु एप्रिशिएशन थींदी आहे ऐं पंहिंजे घर में पंहिंजे ॿार खे कीअं मथे उठारिजे हुन हिसाब सां मूंखे अॼु पंहिंजे ई घर में मूंखे लॻे थो त मूंखे लिफ्ट करण लाइ इहो अवार्ड ॾिनो वियो आहे ताकी मां ॿाहिरि वञी करे कुझु कयां ऐं पंहिंजे समाज ऐं पंहिंजे संस्कृति ऐं समाज के ॿियनि जातियुनि खे बि मां कुझु ॾेई सघां त मां हिन लाइ तव्हां सभिनी जो तमामु शुक्रगुज़ार आहियां। सुषमा स्वराज जेको आहे इंडस्ट्री खे जेको स्टेटस ॾिनो ऐं बैंक फाइनेंस जेको आहे यशवंत सिन्हा ॾिनो उन खां पोइ मूं घणियूं शयूं जेके आहिनि जेके इंडस्ट्री खे बेनिफिट ॾियण लाइ मिलंदियूं हुयूं सभु चाहे रॉ स्टॉक हुजे चाहे एक्सपोर्ट अर्निंग हुजे चाहे इक्विपमेंट इंपोर्ट करणी हुजे त मूं सॼी मथे आई एम ग्रेटफुल टू द NDA गवर्नमेंट जंहिं मतिलबु असांखे फिल्म इंडस्ट्री खे तमामु कुझु ॾिनो ऐं समाज खे जेको नई रोशनी ऐं नयो हिकु ब्लैक जो जेको सायो हो अंडरवर्ल्ड जो उहो सॼो कंप्लीटली वॉश आउट थी वियो ऐं मां शुक्रगुज़ार आहियां गोपीनाथ मुंडे जी जो जंहिं मल्टीप्लेक्सिस सिनेमा अॼु जेतिरा मल्टीप्लेक्सिस सिनेमा ॾिसो था चाहे बॉम्बे हुजे चाहे पूना हुजे उहा सिर्फ़ु मुंहिंजी ऐं गोपीनाथ मुंडे जी जेको आहे पॉलिसी हुई जंहिंमें करे अॼु मल्टीप्लेक्सिस सिनेमा आहिनि अॼु सभिनी हंधि सभिनी खे मतिलबु सहूलियत आहे त सुठे सिनेमा में पिक्चर ॾिसूं ऐं सुठे माहौल में रहूं त मूंखे लॻे थो इहा सॼी एफर्ट जेको आहे अॼु तव्हांजी ताक़त आहे सिंधी जी ताक़त आहे जेको एॾी जेको आहे शइ जेको आहे अॻियां वधाई आहे एंटरटेनमेंट खे जेको आहे चङी तरह तव्हांजे साम्हूं आंदो आहे। उअं ई बि ॾिठो वञे त सिंधी जेके आहिनि असांजे फिल्म इंडस्ट्री में चाहे उहो डिस्ट्रीब्यूटर हुजे चाहे सिनेमा ओनर हुजे चाहे एग्ज़िबिट कंदो हुजे चाहे फिल्म ठाहिण या प्रोड्यूसर हुजे सिंधी सभिनी खां अॻियां आहे त वी आर प्राउड ऑफ बीइंग सिंधी त जेको न सिर्फ़ु एंटरटेनमेंट में पर बाक़ी ॿियनि फील्ड में तव्हांखे ख़बर आहे जीअं हॉस्पिटल हुजे कॉलेजिस हुजनि सभिनी हंधि असां सिंधी आहियूं भले असां आहियूं माइनॉरिटी पर असांखे माइनॉरिटी जो मिले नथो असांखे खपे बि कोन्हे त असां हिन माइनॉरिटी सां गुज़रूं असांखे माइनॉरिटी चऊं पर असां पंहिंजी ताक़त पंहिंजी रतबो जेको असां पंहिंजे इंडिविजुअल कैपेसिटी में कयूं था मां तव्हांखे सभिनी खे अपील थो कयां त अगरि असां सभु यूनाइटेड थियूं हिकु थिंकिंग हुजे त वी कैन ब्रिंग समथिंग रेवोल्यूशन ऐं जो मोदी सां सभु वेही करे जेको बि असां पंहिंजी स्टेट न मिले कंहिं टुकड़ो मिले त जेको भले यूनियन टेरिटरी हुजे भले हुनखे यूनियन टेरिटरी मिले पर असांजी सिंधी हुजे त असांजो इहो सिंध आहे असां हुन में कीअं अॻियां वधियूं ऐं हुनखे कामयाबु कयूं त असां सभिनी खे पंहिंजे हिकु प्रण करिणो आहे त असां पंहिंजे इंडिविजुअल कैपेसिटी में तमामु वी आर ग्रेट असांखे केरु झुकाए सघे कान थो असांखे केरु गिराए सघे कान थो पर जॾहिं असां सभु गॾिजियूं त मूंखे लॻे थो असां किथे न किथे कंहिं कुतुब मीनार ते ज़रूरु पहुचंदासीं ऐं दुनिया खे ॾिसंदासीं मथां हली करे ॾिसंदासीं त असां कीअं आहियूं ऐं असां छा आहियूं। थैंक यू सो मच। तव्हांखे ॿुधाईंदे ख़ुशी थी थिए त सिंधी प्रवाह खे इहा शाम ॾियण जो जेको ताज़ आहे वो मिस्टर राम जवराणी सहयोग फाउंडेशन उन्हनि जे मथां थो वञे छाकाणि ख़ासि नंद कुमार विनोद इन्हनि सभिनी खे जोड़े करे सर राम जेठमलानी जी खे पहलाज निहालानी खे ऐं हरदास माखीजा जी खे सभिनी खे अॻियां कयो सभिनी खे चयो तव्हां स्पीच कयो ऐं पंहिंजी हर ॻाल्हि में कोऑर्डिनेशन सुठे प्यार धैर्य सां इन प्रोग्राम खे रचियो अथऊं। असांजो कैप्टन आहे ध्यान में कान हूंदो सवाइ फिल्म खे कुझु कान हूंदो पर 1986 या 87 में हिननि सहयोग फाउंडेशन खोली ऐं उन में सुठनि कमनि करण लाइ इहा ऑर्गेनाइज़ेशन खोली जेका अॼु रत्नागिरी जे शोर ताईं पहुची चुकी आहे लॻे थो सॼे महाराष्ट्र में सहयोग फाउंडेशन पहिरीं कब्ज़ो पंहिंजो जमाईंदी पेश कया उन खां पोइ मुंहिंजो मां छा थो चई सघां पियो सभु असांजा महारथी आहिनि राम जेठमलानी खे तव्हां ॿुधो पहलाज जी हरदास माखीजा पर मां तव्हांखे इहो सिर्फ़ु चवणु चाहींदुसि त ही हिन संस्था जा सिंधी प्रवाह जा जेके बानीकार आहिनि जंहिंमें मूंसां 3 ॼणा मिलिया नंद कुमार जेठानी मिस्टर रोहानी ऐं दीपक परवानी हिननि टिनी बॉम्बे में 2-3 मीटिंग कयूं हुननि पंहिंजो इज़हार कयो त असां पूना में कुझु सुठो सिंधी समाज लाइ करणु चाहियूं था
सिंधी समाज के जोड़ना चाहिए था, सिंधी समाज की सेवा करना चाहिए था, तव्हां असांखे कुछ सलाह दो। ऐं इन्हनि ॿुधायो त असां वटि हिकिड़ी संस्था आहे जेका साल खां असां शुरू कई आहे, पर उन में कुझु कार्य करे न सघिया आहियूं। तव्हांजी हिमत मिलंदी त असां शायदि कार्य कंदासीं। सो उन्हनि टिनी जी हिमत, उन्हनि जो जुनून, उन्हनि जी उन विश्वास खे ॾिसी करे मूं उन्हनि खे चयो ठीकु आहे, मूंखां जेका मदद थींदी मां तव्हांखे ज़रूरु कंदुसि। जीअं पहिरां जी तव्हांखे चयो त सिंधियुनि में वॾी शक्ति आहे, इहा हक़ीक़त आहे। सिंधी जेकॾहिं कोई कमु पंहिंजे ज़िम्मे खणे थो त उहो ज़रूरु पूरो कंदो, छाकाणि हुन में उहा शक्ति आहे, हुन में उहा लगन आहे, हुन में जुनून आहे। अॼु मां त ईअं चवंदो आहियां त जेके असां स्कूल में पढ़ंदा हुआसीं, कॉलेज में पढ़ंदा हुआसीं, त अंग्रेज़नि जे सिर मथां सिजु नथो लहे, छाकाणि अंग्रेज़नि जो राज हो हरनि। पर अॼु मां हुनखे फेराए करे ईअं चवंदो आहियां त सिंधियुनि जे सिर मथां कॾहिं बि सिजु नथो लहे। हर कोने में समायल आहिनि, हर कोने में हुननि पंहिंजे। ऐं हिकु ॿी ॾाढी सुठी ॻाल्हि आहे सिंधियुनि में, त हू जिते बि आहिनि, पोइ उहा उनजी जनम भूमि हुजे या कर्म भूमि हुजे, उनजे ज़रे ज़रे सां मोहबत कई अथऊं, उन सां वफ़ादारी कई अथऊं। जिते विया आहिनि उते मोहबत खणी विया आहिनि, सभिनी खे गॾु कयो अथऊं। उहा असांजो हिकिड़ो तमामु वेझो करण जी जेका भावना आहे, सभिनी सां मिली हलण जी, उहा तमामु सुठी आहे। असांजी दादी पोपटी यादि थी अचे मूंखे, उहा चवंदी राम असां में हिकिड़ो गुण जेकॾहिं हुजे हा, ॿियनि जूं त असां खणूं था, जेके बि रीतू रस्मूं ॾिसूं था, पर असां पंहिंजूं परंपराऊं रीतू रस्मूं इन ॿिनि कम्युनिटीज़ ताईं पहुचाए न सघिया आहियूं। मूं चयो दादी कहिड़ियूं असां खयूं आहिनि, छा थियो आहे? चए बेटा इहे जेके लेडीस असांजूं भेनर माउर जेके सिंदूर लॻाइनि थियूं पियूं, इहा महाराष्ट्र जी देन आहे। जेकॾहिं उहे मेहंदी लॻाइनि थियूं त इहा असांखे पंजाब जी देन आहे। जेकॾहिं वारनि में गुल लॻाइनि थियूं त इहा साउथ जी देन आहे। असां पंहिंजूं सभु ॻाल्हियूं विसारे छॾियूं आहिनि। त मंगलसूत्र जेको आहे उहो महाराष्ट्र जो आहे, सिंदूर यूपीअ जो आहे। अहिड़े नमूने हुननि जो सभिनी वटां असांजी भेनरुनि इहो सॼी परंपराऊं खयूं आहिनि, पर पंहिंजूं झुमर छेज उहो पंहिंजे किथे बि असां नथा ॾियूं। असांजा नौजवान पुछनि था साईं त छा आहे? जेकॾहिं असीं बंगाल जे तरफ़ ॾिसूं था त असांखे रविंद्रनाथ टैगोर नज़र अचे थो, असांखे हुते जेका दुर्गा पूजा जी नज़र अचे थी, हुते भक्ति आहे। जेकॾहिं महाराष्ट्र में ॾिसूं था त लोकमान्य तिलक आहे, या असां वटि गणपति पूजा थिए थी। पंजाब में ॾिसूं था त चवनि था भगत सिंह जो कार्य तमामु, भगत सिंह जी कुर्बानी तमामु वॾी इतिहास में वॾो योगदान आहे, या हुते भांगड़ा नज़र अचे थी। असां वटि छा आहे? असांजा नौजवान उहो पुछनि था, छाकाणि उन्हनि खे असां पंहिंजो सिंधियत जो उहो जज़्बो, सिंधियत जूं परंपराऊं ॾिनी ई कोन्हनि खे, जेके असांजे माताउनि ऐं भेनरुनि जो फ़र्ज़ु आहे नंढे उहिदे खां वठी उन्हनि खे उहे ॾियनि। त असांखे ॿुधाइणो आहे त जे हुते भगत सिंह आहे त असां वटि हेमू कालाणी हो, उनजी बि कुर्बानी घटि न आहे। जे हुते भगत आहे ऐं हुते जेकॾहिं भांगड़ा आहे त असां वटि भगत आहे। हुते जेकॾहिं असां डांडिया रास कयूं था त असां वटि झूमर आहे, छेज आहे। असां वटि कुझु बि कमी कोन्हे। जेकॾहिं रविंद्रनाथ टैगोर हुयो त असां वटि शाह सचिन स्वामी जहिड़ा शाइर ऐं लेखक आहिनि। सो असांजो पहिरियों फ़र्ज़ु थिए थो। मां हिन करे हिननि टिनी सॼणनि खे चयो त घणेई संस्थाऊं खुलनि थियूं ऐं वक़्तु हलंदे हलंदे शौहरत जे हुन धुंध में गाइब थी वेंदियूं आहिनि। ख़बर बि न पवंदी आहे, थोरी शौहरत मिलंदी आहे, थोरो नालो थींदो आहे, त उहे संस्थाउनि जो जेको उद्देश्य आहे उहो खणी जेके हलनि था उहे गुम थी वेंदियूं आहिनि। त तव्हां महिरबानी करे इहो पाण में प्रण कयो त इहे जेके असां कुझु चङायूं खयूं आहिनि या जेको उद्देश्य रखियो आहे सिंधी समाज खे जोड़ण जो, नौजवाननि जे अंदरि सिंधी ॿोली ऐं सिंधी साहित्य संस्कृतीअ जो फैलाव करण जो, उन ते क़ाइमु रहिजो, त मूंखे ज़बरदस्त ख़ुशी थींदी। थैंक यू। प्रभावशाली ॻाल्हियूं असांखे ॿुधायूं ऐं सिंधियत ते त हुननि जो ईअं पियो लॻे ॼण अंदरां ई पूरो सिंध में समायल माण्हू आहे ऐं घाघर में सागर भरे छॾियऊं सिंधियत जो इशारो ॾेई करे असांखे। थैंक यू मिस्टर राम जवानी। हींअर हिन सिंधी प्रवाह जो जेको सफ़र थियो आहे उन में प्रेसिडेंट जी स्पीच बि रहिजी वई, पर वोट ऑफ थैंक्स जे ज़रिए सभिनी जी शुक्रगुज़ारी करणु नंद कुमार जेठानी प्रेसिडेंट जो कमु आहे। उहो अॻियां अचनि मिस्टर नंद कुमार जेठानी। ऐं अॼु सिंधी प्रवाह जे हिन मंच तां जेके बि अॼु असांजा एस्टीम गेस्ट आहिनि सभिनी जे लाइ ॿ शब्द चओ। वोट ऑफ थैंक्स। हेॾियूं वॾियूं टावरिंग पर्सनैलिटीज़ राम जेठमलानी, बेला न्यालानी, हिननि जे साम्हूं मां कुझु बि ॻाल्हायां त उहो शोभा न ॾींदो। पर सिंधी प्रवाह, सिंधी घर में जनमु वरितो, इन जो फ़ख्रु आहे मूंखे। वी आर ऑल प्राउड, आई एम ऑल्सो प्राउड। वॉट इज़ सिंधी प्रवाह? सिंधी प्रवाह हिकिड़ो जे असां माध्यम ठाहिण जी कोशिशि था कयूं कि वी आर नॉट गोइंग टू फाइट फॉर आवर लैंड, neither we are going to fight for our lipi. That is not our job. Sindhi Prava is not for that.
It is not a political organization, it is a socio-economical and educational basically. What we intending is a couple of small things, very small things. Big things everybody is doing and let them do, I have got nothing to do with them. I am a small man, will do small things. And please excuse me for the language that I talk English. फकरा है भले सिंधी जे घर में जन्म वठण जो, पर सिंधी न पढ़ण जो जेको अफ़सोस आहे वो मां बयान नथो करे सघां पियो. That I am short of words. मां कोशिश इहा कई आहे, कामयाबी न मिली अञा ताईं, तव्हां सभई साथ ॾींदव ज़रूरु कामयाबी मिलंदी. ॿार नंढो ॿार जेको आहे, जेको ॾिसे थो सिखे थो. ॿार जो पहिरियों गुरु, पहिरीं टीचर उनजी माउ, उन खां पोइ स्कूल टीचर. इन करे सिंधी प्रवाह में असां कोशिशि कईसीं त जेके टीचर्स आहिनि असांजूं, हेड मास्टर्स आहिनि, टीचर्स आहिनि, इन्हनि खे सम्मानित कयूं ऐं उन्हनि जो साथ वठूं ऐं किथे न किथे उन्हनि जी जेकी एक्सपर्टीज़ आहे, उन्हनि जो जेको एक्सपीरियंस आहे, असांजे ॿारनि जी जेकी वीचारधारा आहे उनखे कीअं स्टीयरिंग गोल घुमाए करे किथे अॻियां वठी वञिणो आहे, उन प्रोसेस खे चालू करणु, इंस्टिगेट करणु, हिकिड़ो प्लेटफॉर्म कढणु कि जिते स्टूडेंट्स, पेरेंट्स ऐं टीचर्स इहे गॾु अचनि, डायलॉग स्टार्ट कयूं.